प्रोग्राम स्पेशल टॉक में आवाज़ मेज़बान फयाज़ कुरैशी। नाज़रीन, अॼु जेका सिंध तोड़े मुल्क जी जेका सियासत है उनके मजमूई तरह से रिव्यू करण के हवाले से जायज़ो वठूं था। ख़ास तौर पर जो कराची में थींदड़ ट्रैफिक हादसा ऐं ख़ास तौर पर ओचितो जो ट्रैफिक हादसा आहिनि उन्हनि में वाद ऐं इंसानी जानुनि जो ज़ाया थियण खां पोइ कराची जी सियासत में जिते तलखी में वाद थी उते जलसा जुलूस एहतजाज हुकूमत के धमकियूं ऐं अहिड़े क़िस्म जी सियासत जो निर्वार थियण न सिर्फ़ हिकिड़ो जेका सियासी या जमहूरी जेका सियासत है उनमें गणती वारे माहौल पैदा थियण जो बुनियादी तरह सां सबबु बणिजी आहे, बल्कि इन सियासत में कराची जी जेका सियासत कंदड़ जमात है MQM ऐं सिंध जी जेका हुक्मरान जमात है पाकिस्तान पीपल्स पार्टी उहे आमू साम्हूं थींदे नज़र आयूं। ख़ासि तौर ते कराची जो मेयर गवर्नर ऐं MQM हक़ीक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी के बयाननि में जहिड़ी रीत जेका तलखी नज़र आई उनमें मुख़्तलिफ़ जेके उनसर उन्हनि जो जेको उभार नज़र आयो ट्रैफिक हादसा उन जो मेन जो महरक हुयो। अहिड़ी तरह सां जेके MQM जा इल्ज़ाम हुआ उनमें जेके ट्रैफिक हादसनि में जेके ज़ख़्मी या फ़ौत थींदड़ शहरी हुआ उन्हनि जे इन वाक़िअनि खां पोइ गणती वारी सूरत हाल जो ज़िक्र हुयो ऐं इन खां पोइ जेका सियासत में जेका तलखी नज़र आई ख़ासि तौर ते गवर्नर सिंध पारां जेका 100 अरब रुपयनि जी ग्रांट वारे मामले ते मेयर कराची सां जेका ॾोरापन वारो सिलसिलो शुरू थियो ऐं उनमें उहो ड्राप सीन थींदे बि नज़र आयो त मेयर कराची गवर्नर हाउस बि पतो ऐं तलखी वारो जेको उनसर हुयो उहो थधो थींदो नज़र आयो। ॿिए पासे सॼी सिंध जी जेका ओवरऑल जनरल जेका सियासत आहे उनमें तकरारी कैनाल वारो जेको मामलो आहे उन ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां जिदोजहद ऐं उभार अहिड़ी अंदाज़ सां नज़र आयो या ॼण इहो महसूस पियो थियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ सियासत जो रस्तो जेको आहे उहो महदूद थींदो पियो नज़र अचे। अहिड़ी तरह सां आवाम वटि वेंदड़ पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी अॻुवाणनि सां जेको आवाम जो जेको रवैयो ऐं कैनालुनि जे हवाले सां जेके मुतालबा ऐं नारेबाज़ी वारो जेको अमल हुयो उहो पिणु इन अंदाज़ जे जेका सियासत आहे जेका पाकिस्तान में हमेशह जेका रिजीम चेंज या सियासत में उथल पुथल वारो जेको माहौल आहे उन जे जेका लुक जेको ॾेख नज़र अची रहियो हुयो त इन मां इहो महसूसु थी रहियो हो त ॼण मुक़्तदर जेके क़ुवतूं आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खां नाराज़ नज़र अची रहियूं आहिनि। अहिड़ी तरह सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मथां इल्ज़ाम तराशी हुई त उन सिंध जी जेको पाणी आहे उनजो सौदोबाज़ी कंदे पंहिंजो इक़्तिदार बचायो आहे। हाणे हिकिड़े पासे उहो इक़्तिदार बचाइण जे लाइ मुक़्तदरा या जेके उहे क़ुवतूं जिन वटि हू सम्झनि था त इक़्तिदार जे हासिलात जो रस्तो आहे उते उन्हनि इक़रार बि कयो आहे। ॿिए पासे जॾहिं इनकार वारी सूरत हाल खां पोइ नज़र ईअं आयो ॼण त जेका तकरारी कैनालुनि वारी सूरत हाल ते सिंध जी जेका हुक्मरानी आहे या वफ़ाक़ में पीपल्स पार्टी जी हुक्मरानी आहे उनखे जेका हुक्मरान इताद आहे उनमें नाराज़गी वारो उनसर उनमें वाद आई आहे। बहरहाल तकरारी कैनाल वारो मामिलो जेको आहे अञा बि मौजूदु आहे। अहिड़ी तरह सां जेसीं ताईं वज़ीर अज़म ज़ाहिर या हुक्मरान जेका पार्टी जेका इक़्तिदार में हुजे थी उन पारां स्टेटमेंट या अहिड़े क़िस्म जी कैनाल जे रद्द थियण ताईं बयानबाज़ी ताईं इहो मामिलो कुझु थधो थींदो नज़र न पियो छाकाणि जो अवाम में नाराज़गी वारो जेको उनसर आहे उनमें इहो महसूसु थिए थो त पीपल्स पार्टी जे लाइ रस्ता मुश्किल सूरत हाल अख़्तियार करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी पंहिंजी कोशिशुनि में कराची में त अमन या ठापुर करण या जेको तलखी वारो जेको उनसर आहे उनखे ख़तमु करण में त अॻबराई हासिलु कई आहे पर कैनालुनि वारो मामिलो ॼण त पीपल्स पार्टी जे कंध में हॾियो जां फाथल आहे। त इन सूरत हाल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत हुजे या सिंध जो वॾो वज़ीर हमेशह पंहिंजी स्टेटमेंट में इन ॻाल्हि जो तज़किरो कंदो आहे त हू कंहिंजी ख़्वाहिशुनि ते हुकूमत ख़तमु करणु या वफ़ाक़ी हुकूमत जे ख़ात्मे जे हवाले सां का अॻबराई नथा करे सघनि ऐं को बि फ़ैसिलो क़यादत दयानतदारी सां ईमानदारी सां ऐं अक़ुलमंदी सां दानिशमंदी सां फ़ैसिलो कंदी ऐं अहिड़े क़िस्म जी जेका सूरत हाल माज़ी में पेट्रोल जा 5 पैसा वधण ते बि जेका तलखी नज़र आई त हुकूमतूं छॾण जी धमकियूं मिलंदियूं रहियूं आहिनि पर पीपल्स पार्टी पारां अहिड़े क़िस्म जी का अॻबराई नज़र अचण ते ॿियो पहलू जेको आहे उन ते गौर थींदो नज़र अचे थो त छा पीपल्स पार्टी पंहिंजी जेका इक़्तिदार में शमूलियत आहे उनखे वाक़ई बचाइण जी कोशिशि करे रही आहे या कुझु अहिड़ी सूरत हाल आहे जंहिंमें हू मुश्किल में फाथल नज़र आई आहे। त इन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते सीनियर सहाफ़ी तजेकार इम्तियाज़ फारान साहब। इम्तियाज़ साहब तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। महिरबानी भाउ महिरबानी लखो था। इम्तियाज़ साहब अॼु प्रोग्राम जो बुनियादी मक़सदु इहो आहे ज़ाहिर आहे जेको ओवरव्यू करिणो आहे इन सूरत हाल ते त हीअ जेका सूरत हाल जेको तव्हां इंट्रो में ज़िक्र बि ॿुधो छा सम्झो था इहा तलखी जो जेको उनसर नज़र आयो हाणे उन में कुझु विन विन वारी जेका पोज़ीशन जेका आहे उहा ख़तमु थींदे नज़र आई आहे ऐं मामिलो ठापुर वारी सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे। छा सबबु सम्झो था इहे कहिड़ा महरक थी सघंदा जंहिंजे करे पीपल्स पार्टी खे टफ टाइम बि नज़र आयो ऐं कराची में ज़ाहिर दहशतगर्दी ख़तरनाक हद ताईं 250-300 माण्हू रोज़ानो मारिजण वारी जेका हिकिड़ी सूरत हाल हूंदी हुई ऐं अॼु कराची में माज़ी जे मुक़ाबले में ज़ाहिर जेको ख़ौफ़नाक तरीन शहर जेको नज़र ईंदो हुयो
उहो त हाणे अमन जी सूरताल में त नज़र अचे थो, पर ट्रैफ़िक हादसा जेके आहिनि उहे हुकूमत जी जेका हुकुमरानी आहे उन ते सवालिया निशान बि बणियल रहिया ऐं पीपल्स पार्टी जे लाइ चैलेंज बि बणियल रहिया ऐं नाराज़गी वारो जेको अंसर आहे उन में तमामु घणी तलख़ी ऐं वाद नज़र आई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुलु ठीकु था चओ, ही सॼी हुकूमत जी ऐं हुकूमत इदारनि जी नाअहली आहे, ख़ासि तरह सां ही एक्सीडेंट वारी सूरत जेका बि आहे, छो जो ही हुकूमत जा हामी जेका हुआ जेका अॼुकल्ह अलाए केतिरा फोकल पर्सन आहिनि, हुननि हिन खे मामले खे एक्सीडेंट वारे मामले खे जेको इंसानी माना सोच जे हवाले सां आहे, इंसानी हमदर्दी वारो मामिलो हुयो, हुनखे पॉलिटिकली डील कयो ऐं हीअ साबित करण जी कोशिशि कई त जेको बि एक्सीडेंट ते ॻाल्हाए थो, ॻाल्हि ॿोल करे थो, प्रोटेस्ट करे थो, हू हुकूमत ख़िलाफ़ आहे, हू केनाल वारे मामलनि खे मोड़नि थो चाहे ऐं हुन जे ख़िलाफ़ कंहिंजे चवण ते या इस्टेब्लिशमेंट जे चवण ते या फेडरल गवर्नमेंट जे चवण ते ई करे रहियो आहे। बिल्कुलु ग़लति हुयो, छो जो एक्सीडेंट जेतिरा बि थिया आहिनि हुन में रुगो के ख़ासि नस्ल जा माण्हू न शहीद थिया आहिनि, उनमें हर जेको मलीर वारो सभु दुनिया में वाहिद एक्सीडेंट हुयो, हुन ते बि हुकूमत मार्च करे वेही रही, रुगो पॉलिटिकल स्टेटमेंट जारी कयो त जंहिंमें हिकु बच्चे जो जनम बि थियो ऐं हू बि गुज़ारे वियो, ते हू उर्दू स्पीकिंग न हुयो, सिंधी स्पीकिंग न हुयो, पंजाबी स्पीकिंग न हुयो, मुंहिंजी इतला मौजूदु हू पश्तो स्पीकिंग हुयो। त हिन जो मतिलबु हीअ आहे त का बि न हुया, पर ही जेका फोकल पर्सन ही हुकूमत पंहिंजे मथे मड़ियो आहे त 16-18 ॼणा ही मुश्किल पैदा था कनि। ही जेको केनाज़ वारो मामिलो आहे, सदर आसिफ ज़रदारी ॾांहुं जेको मामिलो वियो, हुन में बि रुगो हिननि जो ई दो आहे, हिननि जी ग़लतियूं आहिनि, हिननि जी नेग्लिजेंस आहे। फोकल पर्सन उबतो सुबतो ॻाल्हाईंदा आहिनि, टेक्निकली न ॻाल्हाईंदा आहिनि, हर मामले खे मुखालफ़त में मोड़ींदा आहिनि, पॉलिटिकली वठंदा आहिनि, हिन करे मामला ख़राब थींदा आहिनि। भले हू केनाज़ वारो मामिलो हुजे, हुनमें इरफान सिद्दीकी जेको सेनेटर आहे या उज़मा बुखारी जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे पंजाब जी, हुनखे जवाब में चवणो पियो ऐं ही हाणे फासी विया। ये हुकूमत सिंध पीपल्स पार्टी, हुनजी क़यादत, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान केनाल जे हवाले सां, एक्सीडेंट वारे मामले जे हवाले सां जेकॾहिं पाता आहिनि, जेकॾहिं मुश्किल में आया आहिनि, हुन जा कारण ही फोकल पर्सन आहे, स्पोक्स पर्सन आहिनि, जेको वणे हू ॻाल्हाईंदा आहिनि। मां सम्झा थो हिन खे इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते हाणे बिल्कुलु ट्रैफिक पुलिस सफ़ा ईअं लॻी पई आहे त रुगो हिकिड़ी स्टेटमेंट जारी। मिसाल लियाक़त ही बड़ी अॻ में शाहराह फैसल ते जेको वीडियो वायरल थी, जेको अॼु गिरफ़्तारी थी, कल गिरफ़्तारी ॾिनी ऐं उहो बि धड़के खां पोइ, हुनमें जेका DIG ऑफिस तरफ़ां जेको हिकु माना स्टेटमेंट आयो या मौक़िफ़ आयो, हू शर्मजोग हुयो। हिन में ते जेको कढण वारो आहे ऐं जेको माना ज़िम्मेवार आहे, हुन ख़िलाफ़ बि एक्शन थियणु घुरिजे। की भाउ हुन चयो त 2 ॾींहं थिया आहिनि, ही डंपर वारा नथा ॿुधनि, असां हिननि खे वार्निंग कई हुई त हू ड्राइवर खे ही गिरफ़्तार, माना हू हिननि खे गिरफ़्तार करे ॾियनि, माना पुलिस एतिरी वही हली आहे, पुलिस एतिरी नाअहल थी वई आहे त हुन गिरफ़्तार नथी करे सघे। जे एतिरा माना कैमरा लॻा पिया आहिनि, त कैमरा किथे आहिनि, त कैमरा कमु नथा कनि, त केरु वेठो, हलाइण वारो केरु हुयो, डंपर जो नंबर छा हुयो, सभु ही नाअहली आहे। ही पॉलिटिकली न बेड़नि पिया हिन मामलनि खे, हिन में फासी वेंदा जेकॾहिं हुकूमत सिंध एक्सीडेंट वारे मामले में, केनाज़ वारे में पंहिंजी पॉलिसी खे चेंज न कयो, हिननि फोकल पर्सन जे मुंहं में माना हिननि खे को पॉलिसी न ॾिनी, त मां सम्झा थो इहे फासी वेंदा, फाता आहिनि, वधीक ही मुश्किल में ईंदा। अच्छा इम्तियाज़ भाई, ही जेको कारसाज़ वारी जेका डंपर वारी जेको वीडियो जेको वायरल थी हुई, उन ते त अॼु उन जवाबदार खे पुलिस पेश बि कयो आहे, रिमांड जी जेका घुर कई पुलिस पारां, उन में त अदालत बि उन ड्राइवर खे ज़मानत ॾेई छॾी। उन ड्राइवर जो इल्ज़ाम इहो हुयो त पुलिस उन्हनि खे हिरास कयो ऐं उन फ़रार अख़्तियार कयो, भॼी जान बचाई आहे, उनखे मारण जी धमकी ॾिनी आहे। त हिकिड़े पासे ट्रैफिक जो इशू आहे, ॿिए पासे मारण जी धमकी, हिकिड़ी जेका जेकॾहिं मैच कजे हिन ॻाल्हि खे, सम्झो था त इहा ॻाल्हि इहा सम्झ में अचे थी त ट्रैफिक पुलिस अगरि जेकॾहिं कंहिं गाॾी खे रोके थी त ड्राइवर खे मारण जी धमकी ॾिनी, ऐं ड्राइवर शहर में जेको हवाई जहाज़ वांगुरु रोडनि ते जेको डंपर तेज़ हलाईंदो वञे, ऐं नतीजे में अदालत जेका आहे उन सूरताल में पुलिस जी ॿुधण जे बजाए उनजी ज़मानत जेका आहे उहा बि मंज़ूर करे वरिती आहे। त इहो हिकिड़ो उलझियल मामिलो सम्झ खां ॿाहिरि नथो सम्झ में अचे त जेकॾहिं पुलिस कोशिशि करे थी त उन जी कोशिशूं जेके आहिनि उहो क़ानूनी फ्रेमवर्क में सबूताज थियनि थियूं।
भाजानी अरमगान वारे केस का पोइ अदालत तरफा ख़ासि तरह सां मातहत अदालत जेका आहे उन तरफा ॿियो वॾी नेग्लिजेंस आहे। हिन जज ख़िलाफ़ भी एक्शन वठणु घुरिजे चीफ जस्टिस के। जीअं अरमगान वारे केस में जस्टिस ख़िलाफ़ चीफ जस्टिस उनजा इंतज़ामी इख्तियार ख़त्म कया, हिन जस्टिस ही मजिस्ट्रेट ख़िलाफ़ भी करणु घुरिजे। छो जो हिन जो मतिलबु आहे ड्राइवर अची हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी मजिस्ट्रेट आॾो त ही मूंखे मारण जी धमकी, हिन जो मतिलबु आहे त स्ट्रीट क्रिमिनल्स जेका आहिनि हू बि इहे चवंदा ज़मानत वठंदा। ते जीअं इमरान ख़ान वारे केस में थियो, अव्हांखे यादि हूंदो त इमरान ख़ान के हिकु केस अंदरि मनशियात वारे हिकु केस में अदालत जेका आहे आला अदालत उनखे बेल आउट कयो। तव्हांखे यादि हूंदो ॿिए ॾींहुं साॻिए नमूने सां साॻिए इमरान ख़ान वारे केस खे कोर्ट कंदे हुनखे बि रियायत मिली ऐं बेल वरिती ऐं जेको ड्रग जो मामिलो हुयो। हाणे हिन मामले में हिन जो मतिलबु आहे त सुभाणे स्ट्रीट क्रिमिनल वञणु ऐं उहो वकील ज़रिए चवणु ते पुलिस जेका आहे मूंखे धड़का ॾिनी ते असां गोली हणंदासीं तोखे, हिन करे मूं भॼण जी कोशिशि कई ऐं पुलिस मथां फायरिंग कई। हीअ फायरिंग जोगी ॻाल्हि आहे के डंपर पुलिस जी गाॾी खे हिट कयो ऐं मारण जी कोशिशि कई ऐं रुगो हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी ते हीअ ट्रैफिक जेकॾहिं हू न रुकंदो, स्टॉप न कंदो त पुलिस छा कंदी? पुलिस हद बंदे कंदी या हुनजे सामने डांस कंदी त बाबा तूं थोरी देरि असांजो डांस ॾिस ऐं रुक एतिरी देरि ताईं। माना बिल्कुलु अजीब सूरत हाल आहे। अदालत जे हवाले सां चीफ जस्टिस ऑफ सिंध खे गुज़ारिश आहे इन मामले में एक्शन वठे। जीअं अरमगान वारे केस में माना केस वठो, उनजा इंतज़ामी इख्तियार ख़त्म कया हुया। हाणे हिन केस में बि करणु घुरिजे ऐं मजिस्ट्रेट खे मां त सम्झां थो त हुन ख़िलाफ़ एक्शन करणु घुरिजे। इहे थोरी कबो आहे की अरमगान वारे केस में हू न, हिन में बि हू माना इन्वेस्टिगेशन ऑफिसर चवे थो त हिन जी लाइसेंस ॾिसणी आहे, हिन जा सभु कुझु चकास करणी आहे, असांखे रिमांड ॾिनो वञे। मजिस्ट्रेट चयो त बाबा न हल बेल आउट करे छॾियो। छा ही मजिस्ट्रेट ॾिठो हुनजो लाइसेंस ॾिठो? छा लाइसेंस ही कागज़ात घुराए ऐं वीडियो जेका सीसी फुटेज हुई उनखे घुराए ॾिठो कि बाबा हिन में कंहिंजो दो आहे? धड़का ॾिना आहिनि, उहो मथे वेठो आहे, आवाज़ नथा ॿुधनि किसी जी। माना कीअं उनखे धड़का ॾिनी पुलिस कि असां गोली हणंदासीं? हेरेसमेंट कीअं कयो? मथे 7 फीट मथे हूंदा आहिनि डंपर वारा ऐं हू कार में वेठा आहिनि। कार वारा कीअं गोली छो न हलाई? गोली हूंदी आहे हुन वटि, जेको व्हीकल इंस्पेक्टर अंदरि कार में मौजूदु हूंदो आहे हुन वटि रिवॉल्वर हूंदो आहे, उहो छो फायरिंग न कई? हिन करे कूड़ ते मजिस्ट्रेट उनखे बेल आउट करे छॾियो। हाणे चीफ जस्टिस खे बि हिन मामले ते बि अरमगान केस वांगुरु उते एक्शन वठणु घुरिजे। सही, ये बिल्कुलु इंतहाई अहम इहो नुक़्तो तव्हां उथारियो आहे। इम्तियाज़ साहब, ज़ाहिर हिन ते चीफ जस्टिस खे न सिर्फ़ु अरमगान केस जी न सिर्फ़ु नोटिस वठणु खपे, बल्कि ज़ाहिर असां पुलिस ऑफिशल्स खे सम्झूं था जेकॾहिं हू ग़लति कनि था त उन्हनि जी बाज़पुर्स बि थियणु घुरिजे। पर ज़ाहिर पुलिस जी जेका ज़िम्मेदारी आहे, जेका वीडियो वायरल थी आहे, जिते तनक़ीद थिए थी, पुलिस आख़िर जेकॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ अगरि जेकॾहिं गैर क़ानूनी अमल जी रुकावट में जेकॾहिं रुकावट बणिजंदी त अगरि जेकॾहिं पुलिस खे अगरि जेकॾहिं अदालतूं सपोर्ट न कंदियूं त ज़ाहिर इहो पुलिस जो हिकिड़ो मोराल बि डाउन थींदो ऐं ज़ाहिर जहिड़ी तरह सां हादसा थियनि था उन में एॾी ख़तरनाक क़िस्म जी जेका ड्राइविंग कंदा जेके डंपर ड्राइवर आहिनि, मिसाल अताउर रहमान जेको 1 लख रुपयनि जे एवज़ ज़मानत मंज़ूर कई आहे, त उन ते चीफ जस्टिस खे न सिर्फ़ु नोटिस वठणु घुरिजे बल्कि अहिड़े क़िस्म जी जेका हौसले शिकनी करण वारो जेको अमल आहे उन में अदालत खे जेको उन हवाले सां एंटर करणु घुरिजे ऐं जेको मैजिस्ट्रेट आहे उनजी पुछाणियूं करणु घुरिजे। पाण मोटी था अचूं, इम्तियाज़ साहब, जेको कराची में MQM ऐं पीपल्स पार्टी आम्हूं साम्हूं नज़र आई, इन सूरताल में सम्झो था त हाणे MQM ऐं पीपल्स पार्टी जे विच में जेको मफ़ाहिमत वारो जेको माहौल आहे उहो वापसि दुरुस्त थी वियो आहे। इहो बि चयो पियो वियो त जेका हक़ीक़ी MQM हक़ीक़ी जेका कराची में अचानक जेका एक्टिव थी वई, जलसा कर रही हुई ऐं कराची जे सेंट्रल ज़िले में हुन पंहिंजी ऑफिस बि क़ाइमु करण जी कोशिशि पे कई ऐं हाणे जेको मामिलो जेको ख़तम बि थी वियो आहे ऐं हुन पंहिंजी ऑफिस वारो जेको फ़ैसिलो उहो बि वापसि वरितो ऐं जलसो जेको करण जे हवाले सां जेका आफ़ाक़ साहब जेका स्टेटमेंट ॾिनी या कोशिशूं कयूं उन तां बि विदड्रा कयो आहे ऐं MQM जेका उहा बि पंहिंजी नॉर्मल सिचुएशन में अची वई। त वाक़ई इहा पीपल्स पार्टी ऐं MQM हिक ॿिए खे कमज़ोर करण जी कोशिशुनि में मसरूफ़ हुया। उन ॾींहुं ॾिसो 2 कम थिया। मुर्तज़ा वाब मेयर कराची खे गवर्नर हाउस मोकिलियो, जे बि मथे वारा हुया। ठीकु आहे, राति हिकिड़ी मीटिंग थी, वॾे माना छा चओ वॾी मीटिंग हुई, आला सतही आला सतही चओ या डीप सतही चओ, ठीकु आहे, हू हुई। हुन खां पोइ मुर्तज़ा वाब खे
गवर्नर हाउस मोकिलियो वियो, चयो वियो त भाउ हल गवर्नर सां ॻाल्हि कर ऐं गवर्नर ऐं ॿिए पासे शाह सैयद खे चयो वियो त बाबा तूं मुतहदे जे ऑफिस वञ बहादुराबाद। ठीकु आहे, ॿई मामलनि में पाण में माना MQM हक़ीक़ी आफाक अहमद ऐं एक्सीडेंट जेका वाक़िया हुया हिन ॿिन्ही खे पीपल्स पार्टीअ खे बि ऐं मुतहदा कम्युनिटी खे बि छितो करे छॾियो ते पाण में हिननि जे विच में जेका बि इख़्तिलाफ़ आहिनि रुगो पॉलिटिकल आहिनि, हिक ॿिए खे माना सपोर्ट करण लाइ न आहिनि, कुझु बि न आहे, अवाम जे हवाले सां कुझु बि न आहे। अच्छा। हुन चयो त उहो भई वियो न, हुन चयो त जी कराची जे मसइले लाइ आयो आहियां ऐं उहो ठीकु आहे, माना मेयर कराची जो मामिलो माना गवर्नर ॾांहुं वियो त सभु ख़तमु, पीपल्स पार्टी वारो मामिलो ख़तमु ऐं हू वियो होॾे पंहिंजो शाह सैयद साहब वियो त ख़बर पई त कॾहिं ॿुधो आहे उहा ते रुगो कंहिं बि मामले में हिकु डिस्ट्रिक्ट में का 144 इम्पोज कई हुजे, एतिरा असां 90 खां वठी ऐं 96 वारो ऑपरेशन, 2013 वारो ऑपरेशन, 2016 वारो ऑपरेशन कवर कयो आहे। कॾहिं थियो आहे त की हिकु डिस्ट्रिक्ट में रुगो 144 इम्पोज कई हुजे, हुन ॾींहुं रुगो सेंट्रल में इम्पोज कई, सेंट्रल केतिरो आहे हाणे ते एतिरो माना 30% बि न आहे, कराचीअ जो 25% आहे हुते करे हाणे हिते पाण में ठही विया हू, ओॾे विया ते चई असांजे ख़िलाफ़ु उहा आहे, असांजे ख़िलाफ़ु दुश्मन गॾु थिया आहिनि, फला पॉलिटिकली स्टेटमेंट बि आहे, रियल बि आहे। आवाम जे लाइ हाणे करिणो पवंदो, कराची गादी वारो हंधु आहे सिंध जो ऐं पॉलिटिकल हब आहे सॼे पाकिस्तान जो, एशिया जो बि हब आहे, हिन करे असांखे पॉलिटिक्स खां हटी करे रियल नमूने सां करिणो पवंदो, नाते इहे ई उबती सुबती ॻाल्हियूं थींदियूं, को कंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदो। अच्छा इम्तियाज़ साहब, हिते तमामु घणो वॾो हिकिड़ो सवाल बि पैदा थिए थो, इहो वरी वक़्तु थियो ब्रेक जो, उन तां मोटी अचूं त इन ते कंटिन्यू कयूं त हीअ जेका मफ़ाहमत वारी सियासत जेका अचानक शुरू थी वई, जिते हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी सूरत हाल नज़र आई सियासत में, यानी तलख़ी वारो जेको अंसर एतिरे हद ताईं नज़र आयो ॼण महसूसु थिए थियो त हाणे पीपल्स पार्टी खे टफ टाइम मिलंदो ऐं कराची या सूबो या वफ़ाक़ में जेका हुक्मरानी आहे उहा करणु पीपल्स पार्टी जे लाइ मुश्किल थी वेंदी। त इहो जेको आला सतही जेको हिकिड़ो इजलास थियो उन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो नंढो ब्रेक वठी मोटी था अचूं। नाज़रीन वठूं था नंढी हिकिड़ी साही। स्पेशल टॉक में ॿाहिरि भलीकार असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि इम्तियाज़ ख़ान फ़रहान साहब, जेका असां कराची जी सियासत, मुल्क जी सियासत या सूबे जी सियासत ते ॻाल्हि ॿोल कयूं था। उते ज़ाहिर हिकिड़ो ज़हन में हिकिड़ी ख़लश जेका ज़हन में उथे थी त उहा इहा आहे त बिल्कुलु हादसा जेके आहिनि उहे न थियणु खपनि, पर हादसा ज़ाहिर पूरी दुनिया में थियनि था, पूरे पाकिस्तान में थियनि था, पूरी सिंध में थियनि था, पूरे शहर में थियनि था, हर इलाइक़े में हादसा थियनि था, पर अचानक हिकिड़ी अहिड़ी सूरताल पैदा थी वई जो ईअं महसूसु थियो ॼण जीअं गज़ा में बमबारी थींदी आहे, रोज़ माण्हू जेके आहिनि उहे मारिया वेंदा आहिनि, त कराची में रोज़ जेके मासूम माण्हू उहे डंपरनि जे हेठां अची उन्हनि खे शहीद कयो पियो थियो, मारियो पियो थियो। ज़ाहिर कहिड़ी बि ज़बान, कहिड़ी बि क़ौमियत जो माण्हू हुजे, उन जी ज़िंदगी सभ खां पहिरीं रियासत जे लाइ तरजीह हुजणु घुरिजे ऐं कंहिं बि माण्हू जी जेका जान आहे उनखे इन अंदाज़ सां मारणु न खपे। मूं गुज़िरियल ॾींहुं जेका मुख़्तलिफ़ जेके गुज़िरियल ॾींहुं त ठहियो, बल्कि ईअं पाण चऊं त शर्जील मेमन साहब वज़ीर इत्तलात जॾहिं एक्साइज़ ऐं नारकोटिक्स खाते जा वज़ीर हुया त उन्हनि मंशियात जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कयूं ऐं आइस जे नशे जे हवाले सां हमेशह इहो तस्करो कंदो रहियो आहे त नौजवान इहा जेका एक्टिविटी अख़्तियार कनि था वालदेन उन्हनि ते नज़र रखनि। ऐं गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर आकाश अंसारी साहब जे जेको एडॉप्ट कयल पुट पारां खेसि क़तल करण ऐं ज़ोम्बीज़ जो हमेशह जेको तस्करो जेको थींदो नज़र आयो आहे, त कराची में जेको ट्रैफ़िक हादसा जेको ओचितो जेको वाध थी वई ऐं ईअं महसूसु थियो त के ज़ोम्बीज़ जेके आहिनि उहे ट्रॉलर्स डंपर्स में वेही करे गाॾियूं हलाइनि पिया ऐं जेको बि मोटरसाइकिल सवार अचे थो पोइ उहो औरतुनि समेत हुजे, ॿारनि समेत हुजे, उन्हनि खे ईअं लताड़े हली वञनि था ॼण को उहे इंसान न बल्कि ईअं सम्झो त किचरा हुजनि जंहिंजे मथां ईअं हलंदा वञनि था। त इम्तियाज़ साहब, हीउ जेको हिकिड़ो ज़ाहिर कराची जी सियासत में उनसर तलख़ीन वारो बि नज़र आयो, इंसानी जानियुनि ते कंहिं क़िस्म जो कंप्रोमाइज़ न हुजणु घुरिजे ऐं उहो केर बि हुजे, पर इहा अहिड़े क़िस्म जी जेका सूरत हाल आई उन में छा सम्झो त कहिड़ो उनसर जेको मुलवस थी सघे थो? छा हिन में ख़्वारिज इन में मुलवस आहिनि जो दहशतगर्दी जे अगेंस्ट में अहिड़ी जेका तर्ज़ आहे ज़िंदगी उहे इख़्तियार कनि था? बिल्कुलु मां सहमत आहियां और जेका ॻाल्हि कई आहे त हिनमें माना ख़ासि मनसूबाबंदी रथाबंदी बि आहे नज़र थी अचे। बाक़ी हुकूमत ख़ासि पुलिस डिपार्टमेंट जेका हुनजी नाअहली बि आहे ऐं उनजी बेइख्तियारी बि आहे।
मथे जेका डंपर माफिया आहे, जेका वाटर टैंकर माफिया आहे, जेका मिक्सर जेको माना बिल्डर माफिया वटि हूंदा आहिनि या डेवलपमेंट वर्क हली रहिया आहिनि, हुन में बि जेका माफिया आहे हू पुलिस खां मथे आहे, हुकूमत खां मथे आहे। वॾा वॾा माण्हू आहिनि, ही जाणी वाणी। हाणे जीअं ज़ोंबी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, वाकई ज़ोंबी खां बि मथे आहिनि। ही को परवाह ई न आहे। मां पाण ॾिठो आहे, ॿ ॾींहं अॻु में मां प्रेस क्लब अची रहियो हुउमि ऑफिस मां, त मूं रस्ते में रूमी मस्जिद जे साम्हूं शारे फसल ते वाटर टैंकर खे ॾिसो त हू जाणी वाणी रक्शे वारे खे चयो, रक्शे वारो एहतिजाज कयो त हुनखे वधीक हणण जी कोशिशि कई, वरी हिट करण जी कोशिशि कई। जॾहिं चो पासे खां मोटर बाइक वारा ऐं गाॾियुनि वारनि हुनखे रोकियो वाटर टैंकर खे, पोइ निकितो तेज़ी सां। माना तेज़ी सां निकिरण जो मतिलबु आहे साम्हूं जेकॾहिं को हुजे हा त उसखे मारे। रुगो हुननि खे इहा आहे त जेका फरियाद FIR थींदी आहे हुनमें कुझु बि न आहे। माना लियाकत महसूद खुलियल नमूने सां चयो त बाबा मां मरी विया आहिनि त छा एक्सीडेंट थींदा आहिनि, असां पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं। शर्म जी ॻाल्हि आहे, शर्म। हुनमें केस त दाख़िल न थियो। पॉलिटिशियन मथां ही पॉलिटिशियन बि, मां चवां त पीपल्स पार्टी जा पॉलिटिशियन हुजनि, नून जा हुजनि, मुतेदा जा, शर्म अचणु घुरिजे हिननि खे, घर वञणु घुरिजे हिननि खे। त माना हिन ख़िलाफ़ ही थोरो उतो हेठि मथे ॻाल्हाइनि त हिननि ख़िलाफ़ FIR थी वेंदी आहे। हू लियाकत महसूद चयो त बाबा असां पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं, त हर को पैसा ॾियण लाइ तयारु आहे। असां बि लियाकत महसूद खे माण्हू चयो त असां पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं, इहे पंहिंजे पुट खे हाणे, पंहिंजे भाउ खे हाणे, पंहिंजी फैमिली खे हाणे असां हुनखे बि मारियूं था, इहे एक्सीडेंट करे पैसा था ॾियो। 320 जो FIR दाख़िल थिए थी, हुनमें कुझु बि न आहे। हुननि खे ख़बर आहे छा आहे, कुझु न हूंदो। मां चैलेंज थो कयां, जीअं अॻे बि मूं चयो त हिन वक़्तु ट्रैफिक पुलिस वटि, केंद्र सरकार वटि, ही जेका डंपर हलाइण वारा आहिनि, वाटर टैंकर वारा आहिनि, 70% जा फिंगरप्रिंट न हिननि वटि। मां चैलेंज थो कयां प्रोग्राम जे ज़रिए ॿुधाइण इहे पीर मोहम्मद शाह चयो जॾहिं ही चार्ज वरितो, चए त बाबा कैमरा ही डंपर ऐं वाटर टैंकर जेका आहे कैमरा हणंदा, हिकु में बि लॻियल आहे कैमरा। पीर मोहम्मद शाह माना ईअं बसि रुको ही माण्हुनि खे बेवकूफ़ लाइ हिन चयो त भाउ ठीकु आहे कैमरा हणिया वेंदा, जीअं ख़बर पवे हुनखे। हिकु बि टैंकर में, हिकु डंपर में मूं न ॾिठो आहे, हिकु डंपर में। सिर्फ़ बयाननि ताईं या सूरत महदूद आहे। जीअं हू 16 स्पेशल असिस्टेंट आहिनि न, रुगो उथी अवां फोन कयो, मां फोन कयां, बसि हू ॻाल्हाइण शुरू कंदा आहिनि, हीअं थियो, ख़बर ई न आहे। हू मां हुन ॾींहुं ॾिसो त जाम शोरो वेठो, अव बि हुया हुन प्रोग्राम में। जॾहिं वॾो वज़ीर घुरायो, शकील इनाम मेमन साहिबु हुयो, जाम शोरो साहिबु हुयो, मुराद अली शाह साहिबु, जाम शोरो बिल्कुलु तयारी सां वेठो, फाइल हुई हुन वटि, ऐं हू टेक्निकल ॻाल्हाइण जोॻो आहे, ॻाल्हाईंदो आहे। पर ही स्पेशल असिस्टेंट जेका आहिनि हू जाम शोरो खे फसाए ॾींदा आहिनि। इहे माना टेक्निकल बदिरां पॉलिटिकल स्टेटमेंट ॾेई, भाई जाम शोरो आहे, ज़िम्मेवार आहे, पढ़ियल लिखियल आहे, तयारी में वेठो आहे, हुनखे चओ सभु इहे कैनाल जे मामले ते करे। ऐं ही एक्सीडेंट जेका थिया आहिनि, एक्सीडेंट में मुर्तज़ा बाब खे चओ न, मुर्तज़ा बाब ॻाल्हाए हिन मामले ते, मेयर आहे, सईद गनी ॻाल्हाए हिन मामले ते, मेयर आहे, शकील इनाम मेमन ॻाल्हाईंदो आहे। पर ज़ाहिर त हू त हिकु लेवल ताईं ॻाल्हाईंदो, मथे लेवल ॻाल्हाईंदो न। छो ही कराची में पीपल्स पार्टी एतिरी तंज़ीम रखे वेठा आहिनि, पीपल्स पार्टी कराची वारा छो नथा ॻाल्हाइनि हिन मामले ते? वो ख़ामोश नज़र अचनि था। ख़ामोश आहे त हिननि जे गिची में पवंदो, ऐं गिची में पियो आहे, भले मञनि न मञनि। असां कॾहिं बि हिन ते अरू भरू तनक़ीद वारा न आहियूं, हिननि जे साम्हूं वेहंदा आहियूं, असां हिननि खे सलाह बि ॾींदा आहियूं त हीअं कयो, हीअ थियण वारो आहे, हीअ कयो, हीअ थियण वारो आहे। उहो नथा मञनि। पर हीअ जेको इंसानी मामिलो आहे, हिन में पीपल्स पार्टी सिंध जा सलाहकार स्पेशल असिस्टेंट पॉलिटिक्स था कनि, पाण खे डिफेंस करण लाइ। ये पाण चई सघूं था त जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उन जी जेका मुश्किलातूं पैदा करण जो सबब जेको आहे उहो ज़्यादातर जेके नवां स्पोक्स पर्सन आहिनि उहे ज़्यादातर में 1000% सही ही उबतो सुबतो ॻाल्हाए, टीवी ते अचण जो शौक़ु, माना ही विपड़ ॾियण जो शौक़ु, ही सिंध गवर्नमेंट खे माराईंदो, नुक़सान ॾींदो। अच्छा, हिकिड़ी जेका अहम जेका पॉइंट तव्हां उथारी हुई जंहिंमें इहो आहे जो मेयर कराची गवर्नर हाउस पहुची वियो, इन हवाले सां हिकिड़ो ज़िक्र बि कयो त हिकिड़ो आला सतही इजलास बि थियो जंहिंमें इन मामले खे हल करण जे हवाले सां समूरी जेके पार्टियूं शाहिद सैयद, MQM, हक़ीक़ी, पीपल्स पार्टी सबूरनि खे विहारियो वियो। त कहिड़ियूं इहे जेके आला सतही जेका गजाणी हुई जंहिंमें केरु केरु हुया, जंहिंमें कोशिशि कई हुई त इहा मफ़ाहमत बरक़रार रहे ऐं नाराज़गी वारो जेको अंसर आहे उहो ख़तमु थी सघे? मुंहिंजे सर जा ताज हुया जेका आला सतह गॾिजाणी में हुया, मुंहिंजे सर जा ताज हुया, हिन करे बसि न आहे। पर मां चवां थो ही सभु मुलाक़ातूं आर्टिफिशियल हुयूं। मुर्तज़ा वाब जी हुजे, गवर्नर जी हुजे,
शाही सैयद जी हुजे, मुतहिदा वारनि जी हुजे, कंहिंजी बि हुजे, सभु आर्टिफिशियल आहिनि, हिकु ॿिए जो फेस सेविंग करण लाइ हुयूं। बाक़ी इनमें रियलिटी कुझु न आहे। रियलिटी तोखे करणी पवंदी, मूंखे करणी पवंदी, तूं बि करे रहियो आहे, मां बि करे रहियो आहियां। हाणे पॉलिटिशियन खे, सरकार खे करणी पवंदी। ऐं सिविल सोसाइटी खे, सिविल सोसाइटी ते बि शर्म आहे। सिविल सोसाइटी हिन मामले ते नथी निकिरे। बाक़ी को हुजे मामा केक खे ईअं थियो, डोगी खे ईअं थियो, डोगी खे हथु न कयो, भले हू बाइक हणे, कंहिंखे कुझु बि कयो, हुनमें निकिरनि था माण्हू, सही थियनि पिया। हिन में सिविल सोसाइटी किथे बि न आहे, हिकिड़ी बि मोमबत्ती न ॿारी आहे। हिकिड़ो मूं त न ॾिठो आहे एहतजाज को, किथे हूंदो बि त ईअं ई ते बाबा ठीकु है, इहे सिविल सोसाइटी ही सभु ज़िम्मेवार आहिनि। आर्टिफिशियल मीटिंगूं आहिनि, इनमें कुझु न आहे। हुन चयो त बाबा 100 अरब रुपया, जॾहिं मुर्तज़ा वाब चयो त बाबा ही पैसा वठी ईंदो गवर्नर साहब छा चयो? हाँ हम दोनों मिलके लाएंगे। माना बाबा खत तू लिखो है, मुर्तज़ा वाब छो वजे, पीपल्स पार्टी छो वजे, तू कर, तू लिखो है ना, तू कर। ये नहीं करे, आर्टिफिशियल ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु कुझु न थींदो हिन मामले में। असांखे निकिरणो पवंदो, असांखे चवणो पवंदो ऐं खुली ॻाल्हाइणो पवंदो त हैदराबाद सेक्टर मोटरवे नथो ठहे, नवाज़ शरीफ़ ज़िम्मेवार आहे। शहबाज शरीफ़ बि ज़िम्मेवार न आहे, नवाज़ शरीफ़ ज़िम्मेवार आहे। उहो हिन लाइ छो पन वरिता, छो हिन ते कमु छो न कयो? हाणे बि लीडरशिप जेका आहे, फ़ैसिला करण वारी अथॉरिटी अॼु बि नवाज़ शरीफ़ आहे। नवाज़ शरीफ़ चवे हैदराबाद ते, कराची लाइ इमरान ख़ान कूड़ी ॻाल्हियूं कयूं, 1100 अरब, पीपल्स पार्टी कूड़ी ॻाल्हियूं कयूं, 110 अरब, हाणे 100 अरब जी कूड़ी ॻाल्हियूं आहिनि। कुझु न हुजणु, इहे शहबाज शरीफ़ खे घुरिजे त कराची जे वापारियनि, KCCI ऐं बाक़ी जेका हिते रिटायर्ड माण्हू आहिनि और सिविलियन माण्हू आहिनि, उन्हनि ते बदल हिकिड़ी डेवलपमेंट कमेटी, रेस्टोर कमेटी, कहिड़ी बि कमेटी हुजे, उहो ठाहे हुन वसीले डेवलपमेंट जा कमु करे। न त हिते कुझु बि न हूंदो, गटर जा ढकन ग़ाइब थींदा रहंदा, रेड जेका उहा आहे उहो सभु देरि सां, माना मां सम्झो त वक़्त ते को बि कमु न हूंदो। अच्छा इम्तियाज़ साहब, ज़ाहिर पाण हिकिड़े पासे इहा कराची जी जेका सियासत आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कयूं था, ॿिए पासे हिकिड़ो सिंध में कैनाल वारो इशू आहे। पर जेकॾहिं पाण ओवरऑल जेकॾहिं सिनेरियो जो जाइज़ो वठूं त ईअं महसूसु थिए थो त जहिड़ी तरह सां पाण मामा चाचा जी ॻाल्हि कयूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ ॼण ईअं महसूसु थिए थो टफ टाइम जेको उहो नज़र पियो थो अचे। छा सम्झो था त जेका मुक़्तदिर आहे उहा पीपल्स पार्टी खां नाराज़ थियल नज़र अचे थी, जो अहिड़ा इशू जेके थियनि, हालांकि पीपल्स पार्टी मथां इल्ज़ाम लॻे थो त हू कंहिंजे चवण ते कैनाल वारे इशू जी जेका उन्हनि मंज़ूरी ॾिनी आहे, पर बावजूद इन सूरत हाल ते ज़ाहिर पीपल्स पार्टी जो यू टर्न जेको आहे उन ते बि नाराज़गी जो अंसर नज़र अचे थो। त सम्झो था त इहा अहिड़ी का अल्टरनेटिव का कोशिशि थी रही आहे त पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾिजे, या पीपल्स पार्टी को मुतबादिल जेको आहे उहो कढियो वियो आहे? बिल्कुलु टफ टाइम ते शुरू थी चुको आहे, पर मां हिन मामले में सहमत न आहियां त पीपल्स पार्टी का कैनाल जे मामले में मंज़ूरी ॾिनी आहे या सदर साहब ॾिनो आहे। हीअ सभु हिकिड़ी प्लानिंग ज़रिए सदर के कंट्रोवर्शियल कयो, हिन मामले में सदर वटि इख्तियार न आहिनि। पीपल्स पार्टी खे फासाइण जी कोशिशि कई त बाबा ही अवां ज़िम्मेवार आहियो, जॾहिं त CCI मीटिंग सां हटी करे, CCI मीटिंग सां हटी करे, माना केर बि न ते प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, न ते चीफ मिनिस्टर ऑफ सिंध, न ते कंहिं बि पार्टीअ जो चीफ अॻवान को बि फ़ैसिलो नथो करे सघे। CCI में भले हथु ठुकियल को मंज़ूरी हुजे, कहिड़ी बि क़िस्म जी हुजे, जीअं परवेज़ मुशर्रफ दौर में हुई, जहिड़ी रीत ज़ियाउल हक़ जे दौर में हुई, जहिड़ी रीत अलाए केतिरी भेरा थी, त भले हू हथ ठुकियल परमिशन हुजे। CCI खां सिवा कंहिं वटि बि इख्तियार न आहे। हिते पीपल्स पार्टी मथां इल्ज़ाम आहे त हुनखे फासाइण वारी ॻाल्हि आहे त भाई हू मंज़ूरी ॾिनी आहे, को मंज़ूरी ॾिनी, रिज़िस्ट पियो करे, हिन में बि का ॿ ॻाल्हियूं न आहिनि। बिल्कुलु रियली रिज़िस्ट थो करे, छो जो हुनजी पॉलिटिक्स जो मामिलो आहे, सर्वाइवल जो मामिलो आहे, हिन करे रिज़िस्ट थी करे। ऐं बाक़ी टफ टाइम वारी ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही। अव्हांखे यादि हूंदो ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तार, मुस्तफ़ा कमाल ओॾे वञी पंहिंजो इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई। मसला कराची जा हुया, हू इस्लामाबाद में वञी प्रेस कॉन्फ्रेंस कई। मूं हिननि खे पीपल्स पार्टी वारनि खे, सिंध सरकार के सलाह ॾिनी, हिकु बार जेका दोस्त आहिनि, संगती आहे, मूं चयो त होॾे वञी अवां बि वञी ओॾे जवाबु ॾियो, हिते कराचीअ में को जवाबु। पर हू ई सलाहकार स्पेशल असिस्टेंट आहे न, ॻाल्हाइण जो शौक़ु आहे, अदाकारी करण जो शौक़ु आहे, उते हिते शुरू फलाणे में जो न आहे, ही न आहे, हू करण शुरू करे ॾिनो। मूं चयो त बाबा अवां बि वञो इस्लामाबाद वञी इन सभु ॻाल्हियुनि जो जवाबु ॾियो। पर कंहिंखे बि तौफ़ीक़ न थी, भले हिननि जी मर्ज़ी कनि न कनि हू न आहे, पर हिननि खे जो टफ टाइम शुरू थियो। ऐं ॿ ॾींहं अॻु में अव्हांखे यादि हूंदो कराचीअ में मुस्लिम लीग नून वारी एक्टिविटी शुरू थी आहे, ठीकु आहे। एक्टिविटी हू वधाइण जी कोशिशि कई, पोस्टर सां हणणु शुरू कया।
हाणे वो हिट था कनि चीफ मिनिस्टर के अणसिधे नमूने सां सही। ए काश लिखी करे ऐं मां पोस्टर ॾिठा हूंदा ऐं उहो जेका खंबे ते उहो थंब ते हणिया वेंदा आहिनि उहो ॾिठा हूंदा त बाबा ही डेवलपमेंट कराची में उहो अहिड़े नमूने सां हणिया आहिनि। मुस्लिम लीग नून माना मरियम नवाज़ पंजाब जी वॾी वज़ीर आहे, ठीकु आहे, पंजाब पाकिस्तान जो हिसो आहे, पर हुन जी कारकर्दगी कराची में डिस्प्ले कयो आहे उन्हनि। ऐं डिस्प्ले करण खां पोइ ए काश माना हू वरी जीअं एहसन इक़बाल आयो, अॼु बि एहसन इक़बाल कराची में हुयो, त एहसन इक़बाल अॻे नमूने कैनाल जे मामले में ऐं ॻाल्हि ॿोल करे हिननि ख़िलाफ़ ॻाल्हियूं कयूं त ऐं हुनमें हिकिड़ी यादि हूंदव की वापारी वेठा हुया त हुननि चयो त मरियम नवाज़ साहिबा असांखे ॾियो ऐं ही मुराद अली शाह साहिब खे वठी वञो। अहिड़े नमूने सां किथे गौर थियो, अहिड़े नमूने सां हू इम्प्रेशन ॾियनि था। ही थियो मुतहिदा गवर्नमेंट इस्लामाबाद में वञी प्रोग्राम कयो ऐं हिते मुलाक़ातूं हिननि शुरू कयो आहे। GDA पंहिंजो कमु शुरू कयो, ज़ुल्फ़कार जूनियर जेको आहे हू एक्टिव थियो आहे। मुर्तज़ा जतोई GDA सां माना GDA सां मिलियो आहे, जुदा थियो आहे, पर उन ते बि कमु थिए पियो। मुर्तज़ा वापसी ते सॉरी फ़क़ात जिनारी ऐं बाक़ी इन सभु ते ऐं मुर्तज़ा जतोई सां ही बि ख़बर वठो आहे मां, मुर्तज़ा जतोई सां अहम शख़्सियतुनि जो राब्तो शुरू थियो आहे ऐं माना बहितरीन तरीक़े सां आयो हुनजो। पाकिस्तान जी सियासत जो जाइज़ो वठूं या सिंध जो जाइज़ो वठूं त हमेशह ईअं थींदो रहियो त पेट्रियाट जेका उहा पैदा थींदी आहे त अहिड़ी क़िस्म जी सूरत नज़र अचे थी। बिल्कुलु बिल्कुलु आहे। ये पीपल्स पार्टी मूं ते जेका संगत आहे ज़रा दोस्ती आहे, असां ॻाल्हाईंदा आहियूं मुर्तज़ा सां ऐं 3-4 ॼणा मोहतरम पीर पगारा साहब, ज़ुल्फ़कार जूनियर, मुर्तज़ा जतोई ॿिए हवाले सां अरबाब रहीम सां वरी राब्ता थिया आहिनि ऐं गौस अली शाह सां बि मुंहिंजी गौस अली शाह वारो तस्दीक न थी आहे, पर गौस अली शाह साहिब सां बि राब्तो थियो आहे ऐं ॿियनि सां बि। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि वधीक मां ॿुधायां ते ही बि वॾी ख़बर जीअं मूं नवाज़ शरीफ़ वारी मूंखे चयो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि और वधीक ॿुधो, केनाल जे मामले में नवाज़ शरीफ़ जो तमामु जल्द ॿुधंदो ते हुन जी डायरेक्टिव ते को कमु हूंदो या हू पाण इन मामले ते जीअं सिंध वासियुनि जी डिमांड आहे हुनखे पूरो करण लाइ जीअं कालाबाग डैम प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, हिन मामले बि नवाज़ शरीफ़ या नवाज़ शरीफ़ जी हिदायत ते तमामु जल्द अनाउंसमेंट थियण वारो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी। ऐं बाक़ी ईंदड़ जे लाइ अॻियां मूंखे यादि हूंदो मां ही पीपल्स पार्टी वारा जेका बि ॿुधनि पिया मां हुननि खे चवां थो त ही मूं ते जेको मुंहिंजो पंहिंजो कमु हुयो मां जेका ज़िम्मेवार आहे हुननि खे बि चयो त अॻे ही हुयो त ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो साहिबु हूंदो, हिन जे लाइ कमु बि थियो, सभु कुझु थियो। पोइ आसफा भुट्टो साहिबा जो नालो आयो, तयार आसफा भुट्टो साहिबा थी सघे थी। मां हाणे ॿुधायां मरियम नवाज़ जो नालो शामिल थी वियो आहे। मरियम नवाज़ जो नालो एज़ ए प्राइम मिनिस्टर नालो शामिल थी वियो आहे। हाणे ही पाण खे तयारी कनि पीपल्स पार्टी वारा। मां ही वॾी ख़बर थो ॾियां, बिलावल जे लाइ काउंटर आहे, काउंटर वॾे पैमाने सां थिए पियो ऐं थी सघे थो फर्स्ट फेज में सिंध गवर्नमेंट ख़िलाफ़ का प्रॉब्लम हुजे त ही चवनि पिया न त भई ज़ाहिर अक्सरियत आहे हिननि जी। अक्सरियत इमरान ख़ान जी बि हुई 2022 में। हिते को इत्यादि न आहे, सिधी अकेलाई में ही इन जी अक्सरियत आहे। पर पीपल्स पार्टी हू छा हुई पेट्रियाट उन खां पहिरीं बि 2-3 हुयूं ऐं बाक़ी नाराज़ ग्रुप को बि साम्हूं अची सघे थो। जेकॾहिं न बि आयो त चूंडुनि ताईं मामिलो हलंदो। चूंडुनि खां पोइ हिन महिल हाणे महीनो खनि महीना 2 महीना थिया आहिनि मरियम नवाज़ जो नालो प्राइम मिनिस्टर वारी लिस्ट में अची वियो आहे ऐं ईंदड़ हुकूमत में हूंदो। पर ही जेका मुद्दो आहे ही मुद्दो माना 5 साल वारो जेका तय थियल आहे मथे 5 साल पूरी कंदी असेंबली, हुनमें नवाज़ शरीफ़ जो वारो ईंदो। पोइ भले को बि एहतजाज करे ई पोइ मरियम नवाज़ जेको आहे हिकु मज़बूत कैंडिडेट तौर वज़ीर आज़म जो उम्मीदवार तौर साम्हूं बिल्कुलु अची वई आहे। बिल्कुलु ठीकु आहे, ठीक है, महिरबानी। इम्तियाज़ साहब प्रोग्राम इन ते ॾाढो दिलचस्प हुयो पर प्रोग्राम जो वक़्तु इजाज़त नथो ॾे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पतो, इजाज़त ॾींदा। अला भाई।